नौशर फिरोज़ ज़मीर वस्तरो जे समाजी तंज़ीम ह्यूमन एंड पीस फॉर्म पारां मंशियात खे कंट्रोल करण ऐं उन जा असरात जे मौज़ूअ ते कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ समाजी सियासी अख़बारनि समेत पुलिस खाते जे अमलदारनि वॾे अंग में शिरकत कई। कॉन्फ्रेंस में नौजवाननि में वधंदड़ मंशियात जे रुझान खे घटि करण लाइ अख़बारनि ज़ोर ॾींदे चयो आहे त मुआशिरे मां नशे जी लानत जे ख़ात्मे लाइ रुॻो पुलिस ते न पर भाड़णु घुरिजे। उन लाइ हर माण्हू खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, जो त पुलिस पंहिंजो हर मुमकिन कोशिशूं करे रही आहे, पर जेसिताईं इलाइक़े वासी बेदार न थींदा ऐं हिन बुराई जी निशानदेही न कंदा तेसिताईं हिन लानत खे मुकमल तौरु ख़त्म न करे सघंदासीं। कॉन्फ्रेंस के चेयरमैन ह्यूमन ऑफ पीस फॉर्म के चेयरमैन मोहम्मद कासिम जे जुड़े जो सैयद काजिम अली शाह, सैयद इम्तियाज़ शाह बुखारी, शायर अदीब ऐं समाजी अॻवान एजाज़ ममनाई, सोशल वेलफेयर ऑफिसर अरबाब अली अजण, काजिम हुसैन जुड़ेजो, DSP नौशर फिरोज़, फहद अरशाद मुग़ल ऐं ॿियनि शिरकत कई। प्रोग्राम के आख़िर में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि में स्कूली ड्रेसूं पिणु ॾिनियूं वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।